नाज़रीन, स्टील टाउन थाणे जी हद सूमार जोखियो ॻोठ 2 में जेको आहे मुबैना तौर ते 7 सालनि जो नींगर जेको आहे उनखे ज़ाती बद जेको आहे क़तलु कयो वियो आहे। असां उन जे वारसनि खां पुछंदासीं त इहो वाक़ियो कीअं थियो आहे। अली दोस्त छोकिरे जो नालो आहे, हुन सां ज़्यादती करे हुनखे ज़ना करे अंदरि जॻह में हुनखे मारे हलिया विया आहिनि। तव्हांखे ख़बर कीअं पई? असांखे साईं उहो जॻह जेको मालिक हुयो उहो आयो भिटाइयाबाद में, हुनखे जॻह खपाइणी हुई। पोइ जॻह जी जीअं दरवाज़ो खोलियो अथनि त अंदरि ॿाहिरियों दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे, अंदरि छोकिरो बंदि लॻो पियो। हुनखे फ़िलहालु त ख़बर न आहे कीअं कयो कीअं न कयो, ख़बर पइजी वेंदो साईं। बसि हाणे असांखे बसि इंसाफ़ु खपे, असांखे छोकिरे जा क़ातिल खपनि। खीर वठण खां पोइ मोटियो आहे त तक़रीबन 10:15-11 थी विया। उन खां पोइ माना हे न ज़ाहिर हुयो न नज़र आयो, छो असां कम ते हुयासीं। पोइ असांखे माना जेको आहे हिकिड़ो मालिक मकान जा किराएदार हुया, उहे वरी जॻह ॾेखारण विया त अंदरि जीअं उन्हनि दर खोलियो त उन्हनि ॾिठो त अंदरि छोकिरो पियो आहे। पोइ उन छोकिरे जे पीउ खे माना फ़ोन कयनि त बाबा हे तव्हांजो छोकिरो अंदरि पियो आहे। हा, उहे असांखे सुञाणींदा हुया। पोइ असां जीअं आयासीं तो असां घिटी वारनि के चयोसीं बाबा तुम मोहल्ले में रहते हो, किसी को या किसी ने देखा हो, कोई भी मोहल्ले में न पियो ॿुधाए। त असां चयोसीं इहो माना अॼु असांजे ॿार सां थियो आहे, कल्ह कंहिं ॿिए जे ॿार सां थींदो त पोइ माना उनजो ज़िमेदार केरु आहे। ॿियो वात मुंहिंजो जाली आयो न आहे, ख़बर ई आहे भई ज़ालिमिन ज़ुल्म करे ग़रीबनि खे मारे छॾी। अल्लाह तूं कि मां जे दर्द जी था मुंहिंजो रब ॿुधंदो। 5 सालनि जा मुंहिंजो शहीद थी विया। अल्लाह उन्हनि सां कदे जी मुंहिंजे पुट जी दाल न ॿुधे। मुंहिंजो मासूम ॿार जी मानी बि न खाधी सुबुह जी। मुंहिंजे बच्चे जो इंसाफ़ थे मुंहिंजे बच्चे जो। के ग़रीब जी मां जो दिलि तड़पायो आहे।